सलाद पढ़ो जीअं रब हुकुम फरमाए ईमान वारो नमाज पढ़ो, ईमान वारो रोज़ा रखो, ईमान वारो क़ुरान जी तिलावत कयो, ईमान वारा चङाई जा कम कयो, ईमान वारा अल्लाह जी फरमाबरदारी अल्लाह जे रसूल जी फरमाबरदारी करे। ए ईमान वारा हो अल्लाह अल्लाह जो मलाइका बि सलाद था पढ़नि, तव्हां बि सलाद पढ़ो, असांखे हुकुम थी वियो। तंहिंजे करे इन जे हिसाब सां असांजे मथां वाजिब बि थी वई। पोइ जेको सलाद पढ़े थो माज़रत सां जेको हाल मां जलसन में ॾिसंदो आहियां, माण्हू मूंखे टे क़िस्म नज़र ईंदा आहिनि। हिकिड़ा इहे जो सलाद शरीफ़ जी तलक़ीन करण खां पोइ ॼण बंजरू ई न भरंदो अथनि, ॼण कन ते जूअ बि न टपियनि, ख़बर ई न पई हमरा छा चयो। ॿिया अहिड़ा जो मामूल सां हेॾे होॾे वेठा निहारींदा आहिनि या मोबाइल में वेठा ॾिसंदा आहिनि, चप बि हलंदा आहिनि सलाद शरीफ़ जे लाइ। टियां माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जो इन हुकुम ते हिकदमि चेहरे में संजीदगी अची वेंदी अथनि। ओ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जो हीअं ख़्याल दिल ते चढ़ी ईंदो अथनि ऐं पोइ वॾे शौक़ ऐं गौर सां ईअं हज़रत साईं चांडे रहमतुल्लाह अलैहि वांगुरु वर वर ॾेई पंहिंजे ज़ुबान ऐं चपनि सां सलाद शरीफ़ खे अदा कंदा आहिनि। लॻंदो आहे त इहे दिलि मूं था पढ़नि, सभिनी जी अलाह क़बूल ईंदो। पर यार जे बेख़्याली सां जवाब हिक ॿिए खे दोस्त खे ॾींदो अचे, न मां थो ॻाल्हायांसि वरी पुठी ॾेई थो ॻाल्हाए, पोइ ॿीहर इहो दोस्त ॻाल्हाईंदी काविड़जी वेठो। पोइ यार हे पूरी मख़लूक जो महबूब अल्लाह जो महबूब, अहिड़ो महबूब जो अल्लाह फरमायो त सोना तुंहिंजी ऐं असांजी मुलाक़ात मुंहिंजे अर्श ते थींदी, अहिड़ी जाइ ते जंहिंजे मथां ॿियो मकान आहे कोन, मकान सॼे जे काइनात जे छत ते। पोइ अहिड़े जे लाइ सलाद शरीफ़ जे लाइ तूं असां एहतमाम न कयूं, ॾाढो ख़राबु। पर जेकॾहिं सलाद शरीफ़ पढ़ूं था त फरमायूं त तव्हां सलाद शरीफ़ पढ़ंदा कयो, पोइ इहा तव्हां जे लाइ क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत जो ज़रियो बणबी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि फरमाईं त मन सल्लल्लाहु अलैहि मरतन सल्लल्लाहु अलैहि बिहा अशरा, जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो सलाद पढ़ंदो अल्लाह ताला एवज़ में 10 दफ़ा मथां रहमत मोकिलींदो। हाणे ॿुधायो अहसान असांजो रहियो? पहिरियों त हूअं ई अहसान कोन्हे, छो त बाने जो कहिड़ो अहसान मालिक ते। पर अल्लाह तो फरमाए त मुंहिंजे चवण ते हे अमल कयो अथई, तंहिंजे करे मां ईअं न छॾींदोमांइ तो हिकिड़ी मुंहिंजे हबीब ते सलाद पढ़ी मां 10 रहमतूं पोयां मोकिले थो ॾियां। पोइ बि मुस्लमान सलाद शरीफ़ एहतमाम सां न पढ़े, ॾाढो ॾुख लॻंदी आहे, ॾाढो ॾुखी बि लॻंदी आहे, ॾुख बि थींदो आहे। अल्लाह ताला शाला असांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सची मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अदा सलाद पढ़ूं ईअं सम्झ त हिन नह खां वठी चोटीअ ताईं उन बारगाह में हाज़िर हुजूं, पंहिंजे दिलि पंहिंजे ख़्याल समेत जहिड़ा बि मेरा कचीरा आहिनि बीठा हूंदासीं हाज़िर ख़िदमत में। तंहिंजे करे एहतमाम सां सलाद शरीफ़ पढ़ूं। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला कबूल फरमाए। मुअज़्ज़िज़ हाज़िरीन किराम, अल्लाह सुब्हानहु व तआला हिन दुनिया जे जहान में असां मुसलमाननि खे इंसाननि खे आबाद कयो, त हिन दुनिया जे जहान में इंसान खे छुड़ियल माहौल ॾिबो, खुलियल दग ॾिबा, आज़ाद हथ ऐं पेर ॾिबा, अखियूं ॾिबियूं पंहिंजी मर्ज़ीअ सां ॾिसे, कन ॾिबसि पंहिंजी मर्ज़ीअ सां ॿुधे, ज़ुबान ॾिबसि पंहिंजी मर्ज़ीअ सां ॻाल्हाए। इहे सभु कम पियो कंदो ऐं इन सां गॾु अकुल ॾिबुसि, ऐं इन अकुल सां अल्लाह फरमायो त मां ॻाल्हाईंदुसि। पोइ इन अकुल खे सम्झाइबो ऐं अल्लाह ताला इंसान खे 2 सलाहियतूं ॾेई मोकिलियो आहे। अबा पाणी जेकॾहिं खपे त हिन में विझंदासीं कि न हिन में गिलास हिन में, पर जे कंहिंसां ॻाल्हाइणो पए त हे खणो कि न हे खणी कन ते रखूं, न हो शइ ॻाल्हाइण जे लाइ उन कम में आणबी, हे पाणी पीअण जे लाइ इनखे पाणी जे लाइ कमु आणे। अल्लाह तो फरमाए त इंसान वक़्त में 2 सलाहियतूं रखियूं आहिनि। हिकिड़ी त इंसान खे पढ़ाए त इल्मु अचेसि, ॿियो पढ़ाए तयारु करेसि त जेको पढ़ियई अकुल अथसि, ढोर ढगो न आहे जो मुरलियूं वॼाए 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 सॼे जीअं चवंदा आहिनि त रिढ आॾो रबाब वॼाईंदे था वरिया, उहो रिढ जी ॿोली ॿिए। हिकिड़ो माण्हू हूंदो हो धनार सुरीलो ॾाढो, रबाब वॼाइण ईंदी आहे, पोइ चई त यार रिढूं मुंहिंजूं ॿिए थियूं कनि, तंहिंजे करे हिननि खे हाणे मां सुरीली ॿोली सेखारियां। पोइ सालनि जा साल रिढुनि जे धण खे वेहारे आॾो वेही उहो वॼाईंदो हो तीतरी सुर सां,
कई साल वॼाई पोइ बि रिढ जो ॻाल्हाए त ॿिए करे चई त फ़ाइदो न थियो रिढ जा साल मां मुरलियूं वॼायूं पर कुझु बि रिढूं न सिखियूं साॻियूं ॿिए बीठी थियूं कनि अल्लाह ताला इंसान खे ईअं न कयो आहे इहा जानवर जी सिफ़त आहे हुनखे सम्झाए कढ त कुते जे पुछ वांगुरु साॻो बखड़ इंसान इहो आहे जॾहिं इंसान खे सेखारींदे त सिखी वेंदो सम्झाईंदे त सम्झंदो ॾेखारींदेसि त यादि कंदो चखाईंदेसि त उन शइ जो ज़ाइक़ो मरण ताईं यादि हूंदुसि ये सलाहियतूं अल्लाह ताला इंसान में रखियूं आहिनि अल्लाह ताला तो फरमाए इन खां पोइ मां इंसान खे क़ुर मजीद ॾिनो 30 पारा इंसान हे जॾहिं तूं क़ुर पढ़ंदे त तोमें इल्मु ईंदो अब हिकु गिलास पियो ऊंधो पोइ हाणे इनखे खणी पीआं न जेसिताईं पाणी विझेसि हे इंसान पहिरियों सम्झ त ॼमे थो त ऊंधो गिलास आहे ऐं ॿियो आहे बि कोरो ठिकर जेसिताईं उमाईंदेसि न तेसिताईं कम जो बि न थींदो धप थींदसि पाणी में इहे ॿई शयूं इंसान में आहिनि पहिरियों इल्मु विझेसि पोइ उहो इल्मु हुन में जाइ वठे पोइ हुनखे अमल सेखारसि अमल काॾों सिखे अल्लाह ताला हिन क़ुर में सबक़ ॾिनो त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पूरी ज़िंदगी में तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण जो नमूनो ऐं तरीक़ो आहे जॾहिं इहो क़ुर जो इल्मु ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत ऐं तरीक़े ते अमल इहे ॿ शयूं तो वटि आयूं त क़ुर जे इल्म सां तो मो जहालत निकिरी वई नबी सोहणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सुन्नत ते अमल सां तो में इंसाफ़ ऐं अदालत ईंदी मां अदालत जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदोमांव पंहिंजे ऐं पराए जो फ़र्क़ु ख़तमु बेवाजिबी जंहिंजी हूंदी उनजे हथ खां वठिबो इंसाफ़ जंहिंजो हूंदो उनखे खणी मथे बीहारबो यहूदी ऐं मुस्लमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ज़ेरिया जो फ़ैसिलो खणी था अचनि ज़ेरिया चइबो लोह जो चोलो बा जैकेट लोह जी जंहिंमें तीर तलवार जो धकु न टपे जीअं हाणे गोली वारी जैकेट पाराईंदा आहिनि पुलिस वारे यहूदी चवे मुंहिंजी आहे मुस्लमान चवे मुंहिंजी आहे शायदि न हुनखे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हियूं ॿुधियूं ॻाल्हियुनि में ज़ेरिया यहूदीअ जी लॻी यहूदी खे ॾेई छॾियो खणी हलियो वियो इंसाफ़ आहे न फातिमा बिन्त कैस हिकिड़ी मदीने मुनव्वर जे अमीर माण्हुनि जी छोकिरी कुदरतन थींदी आहे ग़लती हालांकि घुर्ज ज़रूरत में कान्हे छोकिरी खां ग़लती थी पई चोरी करे विधई हुनजो फ़ैसिलो खणी आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि छोकिरी इक़रार कयो बासी त वाक़ई मां चोरी कई आहे फरमाई त अलाह जो हुकुम आहे तेरे जो सॼो हथु कटियो हितां हथु कटबो जवान छोकिरी हुजे वॾनि माण्हुनि जी अचे फाथा त हाणे छा कयूं कीअं कयूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे कीअं मञायूं त असांजी माफ़ी मिले हज़रत उसामा बिन ज़ैद नंढड़ो हो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुटे वांगुरु करे पालियो हो उनखे चयो त यार तूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में अर्ज़ कर तुंहिंजी हुजत आहे तुंहिंजी इज़त घणी आहे हज़रत इमाम हसन हुसैन वांगुरु हिननि खे बि गॾु खणी घुमाईंदा पोइ हज़रत उसामो अचे वेठो आॾो थी जीअं माण्हू सुवाल जे ख़्याल सां वॾे जे आॾो नंढड़ो वेहंदो आहे पुछबो त दबा कीअं आयो आहे मुंहं जो सुवाल वांगुरु अखियूं ओड़ियूं कयूं वेठो ॾिसे मूंखे कुझु चवणो आहे कुझु अर्ज़ु करणो आहे पुछो त मालिक उसामा छा आहे चईसि हे छोकिरी आहे मखज़ूमी जंहिंखां चोरी थी पई आहे इन जे लाइ इन ते रहम थिए फरमायूं त अतशफउ फी हद्दिन मिन हुदूदिल्लाह हे उसामा तूं अल्लाह जे हदुनि में तूं मूंखे सिफारिश करें पोइ पाण ख़ुतबो फरमायूं त वल्लज़ी नफ्स मुहम्मदिन बियदिही कसम उन ज़ात जो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिर साह उन जे हथ में आहे लौ सरक़त फातिमा बिन्त मुहम्मदिन लक़तत यमीनहा जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो केस फातिमा बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पासे में थिया त उन जो हथ बि क़ुर्बान थिया तव्हां कीअं था चओ हिन में फ़र्क़ु कोन्हे त वॾे माण्हू जी थी आहे त उनखे छॾिबो वॾे में वॾे माण्हू जी हुजे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो को दुनिया में थींदो ई न फरमाईंदा त असांजे जॾहिं मुंहिंजी न्याणीअ जी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त उनजो हथ बि क़ुर्बान थिया तूं कीअं तूं सिफारिश करे पर त लानत आहे अल्लाह ताला जी यहूदियुनि ऐं नसारनि ते जॾहिं हुन में वॾो माण्हू ॾोहो कंदो हो त किताब उथलाए पुथलाए उबतियूं सुबतियूं करे हुनजे लाइ कान का दंग कढी वठंदा हुआ मसलन को उन्हनि मां जेकॾहिं अमीर माण्हू बदकारी करे छा कबुसि मोहकारो कबुसि गॾह ते चाढ़बुसि दोल खणी डीप डीप कबसि कोठ में फेराए हलो बाबा जान छुटी सज़ा माफ़ थी वई ऐं जे ग़रीब खां बदकारी जो गुनाह थी पवंदो चयो भरिसां हिनखे वठोसि पूरे तेल ताईं त हिनखे पथर हणी मारियोसि ईअं यहूदियुनि जो फ़र्क़ु हूंदो हो अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त अल्लाह जी लानत पे यहूदी नसारनि ते उन्हनि वटि फ़ैसिला डबल हूंदा हुआ जेकॾहिं ॾोह करे ग़रीब त सज़ा पूरी ॾियनि अल्लाह जे हुकुम मूजिबि वरी जे अमीर करे त वरी उहो तौरात जो पासो खोलनि न हेॾो होन वधा नथी लभे बसि पोइ हाणे हीअं कयोसि आलिम हीअं था चवनि अल्लाह अकबर अल्लाह तो फरमाए त यहूदियुनि जो मिसाल ईअं अथव जिन खे तौरात ॾिनी मान पोइ हिते अमल न कयूं कमसलिल हिमार यहमिल अस्फारा अब हिते गॾह ते बोरा खणंदा आहिनि गॾह जे पुठियां ते बोरो खणंदा आहिनि न हाणे हिन बोरे में जो क़ुर शरीफ़ रखो त गॾह कनड़ा हेठि करे अदब सां हलंदो
साॻो गॾु टपा ॾींदो हलंदो रीच रीच कंदो हलंदो फरमाईंदी यहूदिन खे तौरात ॾिनमि एहतराम न कयूंसि गॾह थी पिया जीअं गॾह जे पुठीअ ते तौरात रखियल हुजे फरमाईंदो मुस्लमानो ख़बरदार तव्हां ईअं न अल्लाह तो फरमाए वॾो पुछड़ो मिसाल अथव तंहिंजे करे क़ुर अचेव तव्हां ईअं न कयो मुस्लमानो तव्हां असांजे हिन इज्तिमाई गॾिजाणी जो मक़सदु हिकिड़ो हूंदो आहे अल्लाह जे क़ुर खे गौर सां ॿुधो उनखे पंहिंजे जीअ में जाइ ॾियो दीन जी अहमियत सिखूं त दीन असांजो अहम आहे हे सिर वञे त वञे पर दीन न वञे छो त सिर खां सवाइ मौत थींदो मौत हर कंहिंजे मथां लिखियल आहे ऐं क़बर में वेंदासीं पर जे क़बर में दीन खां सवाइ वियासीं न त क़बर जहन्नम जी खॾ थी वेंदी पर जे दीन जी मुठ खयूं वियासीं न त इनशा अल्लाह इहा मुठ तुंहिंजी हीअं जो पवंदी अंदरि न त क़बर जन्नत जो भाग थी हाणे ॿुधायो त अबा कंहिंखे क़बर जहन्नम जी खॾ खपंदी कंहिंखे बि न खपे जन्नत जो भाग खपे पोइ अल्लाह जो क़ुर चिंबड़ी पओ हिनखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं शरीयत खे चिंबड़ी पओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान सिखो उन जूं सुन्नतूं पंहिंजे वजूद ते पंहिंजे चेहरे ते लटे में लिबास में घर बार जे पर्दे अखलाक में पूरे तौर तरीक़े में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सुन्नतूं अपनायो अल्लाह ताला तो फरमाए त जेकर मुंहिंजे प्यारे महबूब जूं सुन्नतूं अपनाईंदो त जीअं अबा दोस्त जो दोस्त बि दोस्त थींदो आहे न हे साईं मुंहिंजो दोस्त आहे हे अदो वरी उनजो दोस्त आहे साईं हाणे साईं अदा साईं हे मुंहिंजो दोस्त आहे अदा अल्हम्दुलिल्लाह मां खणी सीने सां लाईंदोमांसि अदा मुंहिंजे दोस्त जो दोस्त आहे मुंहिंजो बि दोस्त आहे अल्लाह तो फरमाए त मोहम्मद रसूलुल्लाह मुंहिंजो हबीब अथव ए कलमे पढ़ंदड़ मुस्लमान जे तव्हां मुंहिंजे महबूब सां मोहबत कंदो मोहबत थींदव ताबेदारीअ सां नालो मोहबत जो नालो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती हुजण जो अफ़ाल ॾिस त वरी अलाए कहिड़ा जो गैर मुस्लिम बि असां मुस्लमान ते पिया खिलनि तंहिंजे करे अदा अदब सां अखलाक सां एहतराम सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दीन वठण सां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत ते कदम ब कदम हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह अन्हुमा हज ते थो वञे मदीने मुनव्वरा मां निकितो उते वञी लथो इहराम वारी जाते जाते हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿिए पहिरीं उते पढ़ी जाते हुजूर साजन पढ़ी टे पहिरीं उते पढ़ी राति उते रहियो जाते ओ हीअं कदम ब कदम हुजूर साजन जे हिकिड़ी जाते हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु हलंदे हलंदे उठ ते वेठो हीअं कई त ॿिए चयोसि हीअं छो कई हीअं छो कई हिते अॻे वण हूंदो हो ॿेर जो हाणे कोन्हे चई त मां ॿेर जे वण खे थोरो ई ॾिठो मूंखे पंहिंजो हबीब यादि थो अचे उन तो हीअं कयो हुते जे करे मां हीअं कयो हाणे असांजा अफ़ाल ॾिसो यार असांजी सुन्नत काथो थी लभे तंहिंजे करे पंहिंजी हिन वजूद खे जेकॾहिं मां अर्ज़ु कयां त पोयां ॾींहंनि में गर्मी हुई मई जून उन में ॿाहिरि बि निमाज़ पढ़ंदा हुआसीं दरियूं बंदि वठ वठ लॻी पई हूंदी पखा तेज़ आलड़ा कपिड़ा पुसायूं हणंदा वठूं अञा काथे कूलर वूलर हले त उनखे हली मोड़ो ॾेई विहऊं अलाह अकबर इहो सभु वणे थो पाण खे हिन बचाइण वजूद बचाइण जे लाइ हिन गर्मीअ खां वरी पुछे त गर्मी में चई यार मूंखे मस्जिद हलियो कोन थो थिए अरे बाबा रोज़ सोची साईं मई जून में रोज़ा केरु रखे अल्लाह ताला तो फरमाए चवे त दुनिया जी गर्मी खां डिजो कुल नार जहन्नम अशद हर्रा तो जहन्नम ॾाढो कोसो जहन्नम में पत्थर जी बाहि अथव हे काठियुनि जी बाहि बि नाहे हे सिज जी तपणी त नाहे अब सिज ते भला देगड़ी रखंदासीं त चढ़ंदी चांहि जो कोप ठहंदो पर जे अक जे काठियुनि खे ॿारे ऐं मथां रख तॾहिं बि चांहि ठही पवंदी अक जे काठियुनि जी बाहि छा आहे कुझु बि न वरी कढी अञा तेज़ अल्लाह ताला जो फरमाए थो वक़ूद हन्नास वल हिजारा जहन्नम में पत्थर ॿरंदो जिथे माण्हू सड़ंदा तंहिंजे करे पंहिंजे जहान या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलिकुम नारा ईमान वारो पाण खे पंहिंजे बचन खे जहन्नम खां बचायो जहन्नम खां पहिरियों पर्दो अथव 24 कलाकनि में 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो तव्हांजे चौधारी अल्लाह ताला जे नाले जो पर्दो अची वेंदो जीअं गर्मी जो हुजे अबा कॾहिं बाहि लॻंदी आहे न माण्हू खे टपाइबो आहे सोड़ी जाइ अथऊं रिली पुसाए आली करे माण्हू खे वेड़े मथो चओ टपंदा भॼंदा वञो अथऊं निकिरी वेंदा आहिनि माण्हू अल्लाह तो फरमाए जहन्नम जे बाहि खां कोट खपेव साईं खपे अल्लाह तो 5 निमाज़ूं पढ़ो तो न पढ़ंदो त मां सलक कुम फी सकर अरे तव्हां जहन्नम में छो किरियो कालू लम नकुम मिनल मुसल्लीन वो ता नमाज़ न पढ़ी जंहिंजे करे जहन्नम में वियासीं हाणे सम्झ में आयो क़ुर थो चवे त निमाज़ तव्हांखे जहन्नम खां कोट अथव अज़म कयो त इंशाअल्लाह सभु निमाज़ी थींदासीं 5 वक़्त पक्का जमात सां निमाज़ी थींदासीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां ॿुधायो तव्हांखे असांखे मोहबत करणी आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी मोहबत जो कदम कदम ते हुज़ूर सां जी ताबेदारी कंदासीं जीअं मां साहबा जी ॿुधाईमांव वण कटिजी वियो पोइ बि रुॻो इहा ॻाल्हि यादि ई तंहिंजे करे उतां हज़रत उमर साईं उन जाइ तां अचे रस्ते ते ईअं कयो छो त हुज़ूर सां जन इन कंडनि खां बचण जे लाइ हीअं कयो पाण बि हीअं कयो त अज़ीज़ो असां बि ईअं कंदासीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं ई पंहिंजे घर वेंदा त घर वारनि खां पुछंदा त निमाज़ पढ़ी अथव जे बीबी साहिब अर्ज़ु कंदी त जी साईं त ख़ुशि थी वेंदा हुआ पर जे चवंदी न साईं थोरो कमु आहे को लटड़ो था धोऊं को हे कमु आहे को ॿियो कमु आहे को अनड़ो था छॾियो का ॿकरी था ॾियो पर अॻ में हिनखे छॾियो अॻ में निमाज़ पोइ इहे कमु हाणे असां पंहिंजे सीने ते हथ रखूं त असां बि पुछंदा आहियूं घर था निमाज़ पढ़ी अथऊं घर वारनि
इल्ला माशा मुमकिन आहे को सभनि में हिकु हुजे, पर जे ख़बर बि हूंदी आहे त ज़ाल निमाज़ नथी पढ़े, धीउ निमाज़ नथी पढ़े, त हुन जूं फरमाइशूं पूरियूं कंदासीं, हुननि खे खाराईंदासीं, हुननि खे पीआरींदासीं, हुननि जो सभु शौक़ पूरा कंदासीं, पर निमाज़ जे लाइ न चवंदासीं मथां कावड़ी न कयो। भली कावड़ आहे अलाह खे बि, अलाह जे रसूल खे बि, पोइ तूं पंहिंजी क़बर में तोसां ज़ाल गॾु हलंदी, धीअर गॾु हलंदी, पुट पे फरमान गॾु हलंदी। अदा तंहिंजे करे सुन्नत ते ज़िंदगी गुज़ारणु असां मुस्लमाननि जी ज़रूरत बि आहे, मजबूरी बि आहे। अल्लाह असांखे क़ुरान ऐं सुन्नत ते ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तॾहिं अल्लाह ताला फरमाए त मन युति अल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। अल्लाह जो चयो मञो, अल्लाह जे रसूल जो चयो मञो, रब तो बंद कामयाबी तव्हांजी आहे। अल्लाह सां इंशाअल्लाह असांखे पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी भरपूर ताबेदारी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त हिननि जलसनि में जॾहिं अचूं न, हे इरादो करे ईंदा की त असां हे अल्लाह जो क़ुरान सिखण था हलूं। अल्लाह जे रसूल फरमायो त तव्हांजे मथां कम अथव चार, कुन आलिमन, आलिम थी। अब हाणे साईं कुराड़े मुड़ुस खे जो वठ साईं आलिम कारो थींदो, चङो ठीकु आहे। ऐं मुतालिमन भला तालिब थी, साईं तालिब केरु वञे पिराली मदरसे पढ़ण, केरु वञे कोट मीर मोहम्मद पढ़ण। पोइ हाणे हे जेको तरीक़ो आहे इहो सिखण जो तरीक़ो अथव। अब सभु कन रखी सिधा कयूं वेठा आहियूं न, पर भरपूर ख़्याल सां न सभु कुझु छॾियूं न, इन में रुॻो इहो इरादो कंदा कयो हिते अलाह जो क़ुरान सेखारिबो, पोइ हिकु हिकु ॻाल्हि बि सिखंदासीं त फुड़ीअ फुड़ीअ तलाउ थी वेंदो इंशाअल्लाह। हिकिड़ो मसइलो सिखियोसीं, हिकिड़ी ॻाल्हि सिखीसीं, असांजे दिलि में अचे वई। जीअं हाणे मां तव्हांखे अॼु सलात शरीफ़ जी अहमियत ॿुधाई, उहा दिलि में विहारीसीं। हाणे रोज़ानो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इहा ॻाल्हि यादि करे, अल्लाह ताला जो हुकुम आहे त ईमान वारो अल्लाह जे रसूल ते सलात पढ़ो, इहो हुकुम तव्हां यादि करे रखो न, त अॼोके जलसे में हिकिड़ो हुकुम सिखियो त गंज थी वियो। छो त अल्लाह जे क़ुरान जो हिकिड़ो हुकुम अचे वियो न, आयो न बा। माण्हू जी खीसे में हिकिड़ो पैसो बि हूंदो, चवंदो न पैसो बि आहे, न हुजे त खीसो ख़ाली आहे। ईअं जेकॾहिं असां सिखंदासीं त इनशाअल्लाह पोइ असांजी चङाई थी पवंदी। तंहिंजे करे मुंहिंजा अज़ीज़ हिन क़ुरान खे सिखण जी कोशिशि कंदा। फरमाए त आलिम थी, साईं हाणे क़ुरान अहिड़ा न थी सघंदुसि। फरमाए तालिब थी, तालिब जे लाइ सभु तयार आहियूं न बा, क़ुरान जे तलब जे लाइ। मस्जिद में ईंदासीं, पंहिंजे इमाम खे चवंदासीं साईं हिकिड़ो मसइलो त रोज़ ॿुधाए असांखे, क़ुरान जी हिकिड़ी आयत रोज़ ॿुधाए, हुनजी माना त रोज़ ॿुधाए, त असां सिखण जी कोशिशि कयूं। तुंहिंजी नियत ऐं इरादो हूंदी, अल्लाह ताला तोखे तालिब करे लिखंदो। औ मुहिबन औ सामियन, या इन्हनि जी ॻाल्हि ॿुधंदो कर, क़ुरान वारनि जी, आलिमनि जी, इन्हनि जी ॻाल्हि ॿुधंदो कर। जेको क़ुरान जी ॻाल्हि करे, जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि करे, इन जी ॻाल्हि ॿुधंदो कर। इहो टियों हक़ अथई तुंहिंजे मथां। फरमायूं त औ मुहिबा, चोथों हक़ अथई त इन्हनि दीन वारनि सां, क़ुरान वारनि सां, अल्लाह अल्लाह जे रसूल जे तालुक़ वारनि सां मोहबत करो। हाणे ॿुधाए त इन जी मुंद मौसम जी ज़रूरत आहे, जाते बि हुजे, अदा मुंहिंजी उलमा सां मोहबत आहे। छाजे करे? अल्लाह जी करे। छाजे करे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करे। पर त मुहिबा इन जी मोहबत कंदड़ थी, वला तकुन खामिसन, पंजो न थी जाए, मता इन जी मुखालफ़त करे फतह लक, पोइ पाड़ पटिजी वेंदई। तंहिंजे करे ख़बरदार, कॾहिं दीन जी दीनदारनि जी मुखालफ़त न कंदा कयो। असां वटि इलेक्शन थींदी आहे त पोइ खोड़ चङा भला माण्हू असांजा ॾिसणा वाइसणा 5 वक़्त निमाज़ी फिरी बीह रहंदा आहिनि, बीड़ा झुमरियूं कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ जीअं बीठा कंदा आहिनि। न बाबा तूं मुस्लमान आहे, सुवाल ई पैदा न आहे। ॿी सभु शइ ते सौदो थी सघे थो, दीन जे बारे में सौदो न थींदो। क़ुरान जे बारे में चवंदे त क़ुरान मुंहिंजो न आहे। पोइ जॾहिं इलेक्शन में हिन क़ुरान वारनि खे वोट न ॾींदे, पोइ क़ुरान खे पंहिंजो कई की न पराओ कई, यार ईमान जो जवाब त ॾियो। अब जेको जो हेरो अचो हिकिड़ो बाबा हे किताब क़ुरान, आलिम, आलिम माना क़ुरान जो पासो। ॿियनि कॾहिं तव्हांखे क़ुरान जी ॻाल्हि कई आहे, ॿियनि पार्टियुनि ॿुधी अथव कंहिंखो बि न, क़ुरान जी ॻाल्हि कंदो तव्हां सां आलिम, आलिम या आलिमनि जो नुमाइंदो। पोइ जे इन खे पुठी ॾींदे त कंहिंखे पुठी ॾिनई? मुला मौलवीअ खे त केरु कख बि न सुञाणे। मूंखे तव्हां छो सुञाणो? मुंहिंजो तव्हां सां चाहियो, मुंहिंजे ॻोठ में 1000 माण्हू आहिनि, तव्हां सुञाणो था? साईं जे ॻोठ में अलाए केतिरा माण्हू आहिनि, सुञाणो था? बाबा जंहिंजो क़ुरान सां वास्तो आहे तॾहिं त हिक ॿिए खे सुञाणो न। जे इन वास्ते खे तूं निभाही दे, माना क़ुरान सां निभाही, माना अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निभाही, छो त हे संग उहो आहे। हिकिड़ो ई अलाए कहिड़ो काथों जो माण्हू ईंदो आहे, यार छा चयो बाबा मुंहिंजे अमड़ जे नाने फलाणे हिन जो हुनजो मां अहिड़ो जो हीअं ॻोल्ह त रिश्तो लभे बि न, पर हुनखे माइट करे भाकुर पाईंदो आहे। ख़ुदा जा बाना हिन अल्लाह जे क़ुरान ऐं अल्लाह जे रसूल जे वास्ते जी जेका ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी जेका मिटी आहे न, इहा सभ खां मथे आहे। तंहिंजे करे ख़बरदार मुस्लमान कॾहिं बि इन ॻाल्हि ते सौदो न कजांइ, जो मतां जॾहिं क़ुरान जो नालो अचई, दीन जे इस्लाम जो नालो अचई, पोइ उते छॾे तूं ज़ालिमनि सां जेकॾहिं साथारी थींदे, अल्लाह तो फरमाए वला तकुल लिल खाइनीन खसीमा, कॾहिं बि ठगनि जो जार न थींदे। ये थींदे त पोइ अल्लाह वटि ठग लिखी वेंदे। अल्लाह सां इंशाअल्लाह असांखे हक़ सच सां हमेशा साथ रहाए। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, ईमान वारो अल्लाह खां ॾिजो, वकूनू मअ सादिकीन, सचनि सां गॾु हुजो। ऐं सच हिन क़ुरान खां ऐं नबी सोने जे फरमान खां सवाइ कोन्हे। ऐं इन क़ुरान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ते हलण वारा आलिम अथव, इन्हनि खां सवाइ सच कोन्हे, बाक़ी दुनिया कूड़ जी आहे। अल्लाह ताला शाला असांखे हक़ सच जे वाट ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां अवां जालू कुझु आयतूं पढ़ियूं, अल्लाह साईं असांखे इन्हनि आयतुनि जे माना मतिलबु सम्झण, इन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
अल्लाह तो फरमाता अल्लज़ीना इस्तजाबू लिल्लाहि व रसूल, जिन अल्लाह अल्लाह जे रसूल खे जी कई, हिन खां पोइ जो उन्हनि खे ज़ख़्म ऐं तकलीफ़ूं बि पहुतियूं। लिल्लज़ीना अहसनू मिनहुम, जिन उन्हनि में चङा कम कया उन्हनि खे तमामु वॾो अजुर मिलंदो। अल्लज़ीना क़ाल लहुम अन्नास इन्न नास क़द जमऊ लकुम, ऐं जिन माण्हुनि चयो त माण्हू तव्हां जे लाइ गॾु थी विया अथव, फ़ख़्शहुम, पोइ ड्रिजो उन्हनि खां, फ़ज़ादहुम ईमाना, पोइ मोमिन जो ईमान वधी वियो। वक़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील, चयो त बाबा वॾा दुश्मन वॾा थिया। हाणे जीअं मुस्लमान खे त ॾिजारे, हाणे तव्हां ते अमेरिका कावड़ी अथव, हाणे तव्हां ते हिंदुस्तान कावड़ियो अथव, हाणे फिलहाल हीअं थो थिए। चवनि त जेको वणेव सोचो मोकल अथव, मिड़ई ख़ैर आहे, छा कंदव तव्हां वटि? यार अमेरिका जेतिरा हथियार त कोन्हनि, ओॾा जहाज़ त कोन्हनि। असां चवंदा असां वटि हिकिड़ी शइ आहे, हस्बुनल्लाहु व निअमल वकील। वो अमेरिका है शैतान जी फौज, उहा कुफर जी फौज, उहे यहूदी, उहे नसारा, उहे अल्लाह जा बेफरमान, अल्लाह जे रसूल जा बेफरमान, ऐं असां यूं अल्लाह जे फर्माबरदारी करण वारा। हाल जहिड़ो बि आहे पर दावा आहे इहा, अफ़ाल जहिड़ा बि हुजनि पर नियत ऐं इरादो इहो आहे त अल्लाह सां असां पका रहंदासीं। दुश्मनी न त यहूदी नसारो सां छो थो करे, रुगो दीन ते हलण जे करे, दीनदार थियण जे करे। हिते जो हिते हज़रत साईं मौलाना अब्दुल्लाह चाटे रहमतुल्लाह अलैहि वांगुरु दीन छॾियो त तरक़ी शुरू। जेका यहूदी नसारनि तरक़ी कई आहे उहा तरक़ी मिली सघे थी, पर उनजो शर्त इहो आहे त दीन तो हथ पट, पर्दे तो हथ पट, हलाल हराम जो तमीज़ छॾे, हलाल बेचे हराम बेचे, मुलो जलाल कुतो बिलो हिलाल, इहो कर साईं। पोइ तोखे अमेरिका बि राज़ी, तोखे रूस बि राज़ी, तोखे शैतान बि राज़ी, तोखे मजाल है जो तुंहिंजी को मुखालफ़त करे, हर को विच में विहारे बता खरा वई, पर ईअं न कबो। अल्लाह ताला तो फरमाए त तव्हांजे में लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हांखे पूरी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो कोन्हे, उन में हलाल हलाल हराम हराम आहे। हे उन ज़माने जी ॻाल्हि अथव, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमात खे पिया चवनि इन नास क़द जमऊ लकुम, अचे कावर पयूं कबीला जमा थिया अथव, एतिरा काफ़िर तव्हांजे ख़िलाफ़ अचे मुतहिद थी बीठा आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला फरमाए चओ हस्बुनल्लाहु व निअमल वकील, अदा असांजो अल्लाह काफ़ी आहे, उहो ई कारसाज़ आहे बस। ऐं ईअं थियो आहे। तव्हांजे भरिसां वारे मुल्क अफ़गानिस्तान में अमेरिका 20 साल अॻु में 44 अलाए 45 मुल्क गॾाए वठी आयो, हिकिड़ो न 44-45 मुल्क, उन मुल्क सां विढ़ण जेको 30 साल रूस जी जंग में पीस पीअंदो रहियो आहे, उन मुल्क सां अमेरिका 40-45 मुल्क गॾाए वठी आयो आहे, सभिनी जूं फौजूं, सभिनी जा जहाज़। 20 सालनि खां पोइ अमेरिका गुई कीअं थो करे त मुंहिंजी जान छॾियो त मां निकिरां। ऐं इहो अथव नतीजो हस्बुनल्लाहु व निअमल वकील जो। तंहिंजे करे कॾहिं बि काफ़िर ऐं कुफर जे बबकी ऐं दड़के खां मुस्लमान जो डिॼणु कमु ई न आहे, छो त तोखे अल्लाह जी नुसरत ऐं मदद आहे, ऐं हुन सां अल्लाह ताला जी दुश्मनी आहे। पोइ अल्लाह जी मदद जंहिंसां आहे, बाक़ी फ़र्क़ु हिकिड़ो अथव, अल्लाह जी मदद